जंगीशाही मां मूंखे ख़बर ॾींदा आलम मोहम्मद शफ़ीक जोखियो जो रिपोर्ट मुताबिक़ सूबाई वज़ीर रियाज़ हुसैन शाह शिराज़ी जे वारसनि सां ॻाल्हाइण ऐं यकीन ध्यानी खां पोइ जंगशाही पुलिस जे तशद्दुद में फ़ौत थी वियल शहबाज़ समो जे वारस औरतुनि ऐं मर्दनि मकली बाईपास ते हयल धरणो ख़त्म करे रोड खोले छॾियो। सिविल अस्पताल मकली में पोस्टमार्टम कराए थाने ते अची FIR दाख़िल। SHO मकली शौकत दर्स जे धरणे वारनि खे यकीन ध्यानी मूंखे SSP FIR दाख़िल करण जो चयो आहे। बहराड़ीअ में ग़रीब माण्हू होटल ते चांहि जे कप सां गॾु पता रांदि ताश कंदा रहंदा आहिनि। जुआ हुई कोन, पुलिस उन्हनि खे खणी वञी। पुलिस प्रेस रिलीज़ कयो आहे हार्ट अटैक थियो आहे पर लाश पाणीअ मां ॿुॾल आहे, हुनखे शहीद कयो वियो आहे। पुलिस वाइट कॉलर मंशात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे। ग़रीब होटल ते चांहि जे कोप ते पता रांदि कढंदड़ मिसकीन ते छापा हणे थी। इंचार्ज फैसल ऐं अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। अहिड़ा पुलिस अहलकार पुलिस खे बदनाम कनि था। इंक्वायरी थियणु घुरिजे, हुननि ग़रीबनि सां इंसाफ़ थियणु घुरिजे। मूं SSP सां ॻाल्हायो आहे। IG गुलाम नबी मेमण सां पिणु ॻाल्हाईंदुसि। ग़रीब शहबाज़ समो घर जो अकेलो कमाईंदड़ हुयो, खेसि 5 नियाणियूं आहिनि, संदसि इंसाफ़ कयो वञे। सूबाई वज़ीर रियाज़ शाह शिराज़ीअ जी धरणे वारे हंधि मीडिया सां ॻाल्हियूं।